रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हलूं 1,24,000 नबियुनि खे नमाज़ पढ़ाए फारिग थिया। 500 जो सफ़र अॻिते हलियो। पहिरियों आसमान ते हज़रत आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, ॿिए आसमान ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, टे आसमान ते हज़रत यहया ईसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, चौथे आसमान ते हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, पंजे आसमान ते हज़रत हारून अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, छहें आसमान ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, सतें आसमान ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। 500 फरमायो त असांजो सफ़र जारी थियो। आसमान 7, मलाइक नबी 8, आसमान हुआ 7, नबी बीठल हुआ 8। सवाल इहो थो पैदा थिए त इहे 8 नबी छो ॿियारिया विया, ॿिया छो न? इन्हनि खे ॿियारण में हिकमत कहिड़ी हुई? ॿियनि नबियुनि खे छो न, इहे 8 छो ॿियारिया विया? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्तक़बाल में पहिरीं आसमान ते आदम बीठो आहे। छो त इन्हनि नबियुनि जे ज़िंदगी जा हालात मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे हालात सां मिलिया ऐं जुलिया ते, इन जे करे इन्हनि जी मुलाक़ात ज़रूरी हुई। आदम पहिरियों इंसान, आदम पहिरियों नबी। आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहियो, मोहम्मद मुस्तफ़ा मके में रहियो। आदम खे जन्नत छॾणी पई, रसूलुल्लाह खे मको छॾणो पियो। आदम खे जन्नत जे जुदाई जो सदमो हो, रसूलुल्लाह खे मके जे जुदाई जो सदमो हो। आदम जे औलाद मंझां जॾहिं दुनिया आबाद थी तॾहिं आदम खे जन्नत विसरी वई। जॾहिं मदीने में मुसलमाननि जी हुकूमत ठही, फौजुनि जूं फौजूं इस्लाम में दाख़िल आयूं, इस्लामी सल्तनत क़ाइमु थी, त मोहम्मद मुस्तफ़ा खे मके जी जुदाई विसरी वई। आदम जी ज़िंदगी, रसूल जी ज़िंदगी पाण में मिलिया ऐं जुलिया ते, इन जे करे पहिरीं आदम ते पहिरीं धक में रसूलुल्लाह जी मुलाक़ात आदम सां कराई वई। ॿिए आसमान ते जॾहिं विया तॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बीठो आहे। पाण फरमायूं अल्लाह साईं अधु हुस्न ॾिनो यूसुफ खे, अधु ॾिनई विरहाए पूरी दुनिया खे। पूरी दुनिया जा करोड़े अरब इंसान जेके आहिनि उन्हनि सभिनी में अधु विरहायल आहे। ज़री 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 नाकोड़ी जी अखि जेतिरो हुस्न ईसे खे, नाकोड़ी जी अखि जेतिरो मूसे खे, आलूअ के ज़री का, लखू के ज़री का, रमो के ज़री का, खमो के ज़री, अधु हुस्न खणी विया यूसुफ। अधु पूरी दुनिया खे रब विरहाए ॾिनो आहे। ओ जेका ज़री मिली आहे न, ज़री ज़री, उन ते तूं ऐं छितायूं। हा, ज़री मिली आहे हिकिड़ी नाकोड़ी जे अखि जेतिरी, जिते तूं ऐं मत खणी छॾी आहे। खंगकारनि जो ठका, मुछ मां हथ कोन, मुछ खे वटे 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 वञी पाड़ सॼी गाड़ी करे वई आहे। छितो थी विया, छितो। ए चोॾहीं आग से आई हले कोन किंजर दे, किंजर दे असांजा अब्बा ॾाढा ठकल आहिनि न। किंजर मको मदीनो आहे, सफ़ा मरवो आहे। रन्नू किंजर ते न वञनि, कसम आहे ख़ुदा जो हिकिड़ो माण्हू न वञे, रननि जे करे था वञनि। घर खां वांदियूं रनूं, हिकिड़ा कपिड़ा सोड़ा, ॿिया सनड़ा, टियों वरी गोॾे जहिड़े पाणी में व्यंजन वेठियूं थिए, कपिड़ा पुसल से बदन सां चिपड़ी रहिया। हाणे परियां किंजर ते थो वञे, छितो मुस्लमान थी पियो आहे। हलंदा हलूं किंजर ते, ज़री ज़री हुस्न जी पूरी दुनिया खे विरहाए ॾिनई आहे, जिते तो ऐं मत छॾी आहे। अधु हुस्न यूसुफ खे मिलियो आहे। यूसुफ खे ॿिए आसमान ते अलाह साईं छो प्यारियो? हिन जे करे त मता यूसुफ नाज़ यूसुफ पंहिंजे हुस्न ते नाज़ न कजे, हसीननि जो सरदार, सुहिणनि जो ताज मोहम्मद मुस्तफ़ा आहे। भला इन जो हुस्न जी झलक ॿुधी त ख़बर पवे। यूसुफ अलैहिस्सलाम खे मोहम्मद मुस्तफ़ा जो हुस्न ॾेखारियो वियो।
अल्लाह जे रसूल जो हुस्न यूसुफ जे हुस्न खां हज़ारे करोड़े खां दर्जा मथे हो मतां यूसुफ नाज़ करे वठे इन जे करे यूसुफ जो अक़ीदे खे ठीक करण जे लाइ यूसुफ रुगो तूं हसीन कोन आहीं पूरी दुनिया जे हसीननि जो बादशाह मोहम्मद मुस्तफ़ा जी साहब यूसुफ सां ॿारनि दुश्मनी कई मोहम्मद मुस्तफ़ा सां मके वारनि दुश्मनी कई यूसुफ खे घर छॾणो पियो रसूलुल्लाह खे मको छॾणो पियो यूसुफ मिस्र जे जेल में वियो रसूलुल्लाह मके शरीफ़ में शोबे अबी तालिब जे जेल में वियो यूसुफ 7 साल जेल में रसूलुल्लाह 3 साल जेल में यूसुफ जेल मां निकितो त वक़्त जो बादशाह थियो मोहम्मद मुस्तफ़ा मके मां निकितो त मदीने जो बादशाह थियो यूसुफ वटि भार आया अन्न पिनण मोहम्मद मुस्तफ़ा वटि मके जा मुशरिक आया अन्न पिनण यूसुफ भाइरनि खे अन्न ॾिनो रसूल मके जे दुश्मननि खे अन्न ॾिनो यूसुफ खां भाइरनि माफ़ी वरिती मोहम्मद मुस्तफ़ा खां मके वारनि माफ़ी वरिती यूसुफ बि माफ़ कयो मोहम्मद बि माफ़ कयो पर यूसुफ माफ़ कयो अॻे जे ॿारनि खे अॻे जे पुटनि खे मोहम्मद मुस्तफ़ा बख़्श कयो कटनि काफ़रनि खे जान जे दुश्मननि खे यूसुफ खे ॻाल्हि सम्झाई हुई त यूसुफ तो बि माफ़ी जो ऐलान कयो हिन मुंहिंजे जवान बि माफ़ी जो ऐलान कयो पर तुंहिंजे माफ़ी हिन जे माफ़ी में ज़मीन आसमान फ़र्क़ु हो टे आसमान ते हज़रत यहया बीठो आहे ईसा अलैहिस्सलाम बीठो आहे ॿई नबी गॾु छो प्यारिया विया यहया अलैहिस्सलाम जवानी में शहीद थियो हज़रत यहया अलैहिस्सलाम फरमायो त हाणे मुआरो कमु आउं पंहिंजो ॿार छॾियां थो ईसा ते मुंहिंजो कमु ईसा मुकमल कंदो ईसा अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया में आयो 3 सालनि जो जवान हो कमु मुकमल कोन थियो उनखे फांसी जो प्रोग्राम ॾिनो वियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रब आसमान ते खणी वियो ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चई वियो त हाणे आख़िरी नबी ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो असां वारो कमु उहो जी मुकमल कंदो यहया खे आसरो हो त मुंहिंजो कमु ईसा अलैहिस्सलाम पूरो कंदो ईसा अलैहिस्सलाम खे आसरो हो त मुंहिंजो कमु मोहम्मद मुस्तफ़ा पूरो कंदो इन जे करे ॿिन्ही नबियुनि खे दिलि में इहो खुटको हो त जेको कमु असीं अध में छॾे आयासीं उहो अलाह पूरो थियो अलाह कोन थियो इन जे करे ॿिन्ही खे गॾु बीहारे मोहम्मद मुस्तफ़ा सां मुलाक़ात कराए रब हिननि ॿिन्ही नबियुनि खे तसली ॾिनी त खुटको न करियो जेको कमु अध में छॾे आया सो हिन जवान पूरो करे छॾियो चौथे आसमान ते हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी इदरीस मुदर्रिस हो तदरीस खां वरितल मुदर्रिस आज़म मोहम्मद मुस्तफ़ा हो मुनासिबत हुई त मुदर्रिस जी मुलाक़ात मुदर्रिस सां कराई वञे 5 आसमान ते हज़रत हारून बीठो आहे हारून मस्जिद जो इमाम हो मोहम्मद मुस्तफ़ा बैतुल्लाह जो इमाम हो हज़रत हारून क़ौम जो इमाम हो मोहम्मद मुस्तफ़ा पूरी दुनिया जो इमाम हो मोहम्मद मुस्तफ़ा पूरी सभिनी नबियुनि जो इमाम हो इमाम जी मुलाक़ात इमाम सां ज़रूरी हुई हारून खे मसइलो सम्झायो वियो तूं बि इमाम है ही भी इमाम आहे तुंहिंजी इमामत हिन जी इमामत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे 6 आसमान ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीठो आहे मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कराई हुई मूसा अलैहिस्सलाम खे सम्झायो वियो त तूं आई हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा आहे हाणे मूसा आहे अर्श ते बि मूसा आहे तूर सीना ते बीठो आहे मोहम्मद आहे अर्श ते बीठो आहे हे मूसा नबी आहे तूर सीना ते मोहम्मद नबी आहे अर्श ते बीठो आहे मूसा खे हुकुम थियो जूती लाइ मोहम्मद खे हुकुम कोन थियो जूती सूधो अर्श ते बीठो आहे ही जूती लाइ पोइ पियो अचे हू जूती खे जूती सूधो ख़ुदा जे अर्श खे लताड़े चुको आहे मूसा अलैहिस्सलाम अपील पियो करे त रब ज़ियारत कराए ॾिसां तूं कहिड़ो ई फरमाई कोन ॾिसी सघंदे मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं अर्श ते जी बीठो आहे तॾहिं क़ुर फरमायो मोहम्मद मुस्तफ़ा फदना फतदल्ला फकान काब कौसैनि औ अदना औहा इला अब्दिही मा औहा विजात फरमाई मा ज़ागल बसर व मा तक़ा मोहम्मद मुस्तफ़ा मेराज वारी रात अर्श ते जॾहिं रब जे साम्हूं अची बीठो तॾहिं क़ुर छा फरमायो मा ज़ागल बसर व मा तक़ा रसूल जी अखि न थिड़ी न छिंभी न पूरी न ग़लति ॾिठई नारे तकबीर तवज्जो 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 तूं सिज में निहार अखियूं पूरे छॾींदे न निहारे सघंदे तुंहिंजी अखि में दम कोन्हे तूं हिकिड़ो मिंट सिज में कोन निहारे सघंदे तुंहिंजी अखि ग़लति ॾिसंदी आहे नोड़ी आहे नांगाड़े न छो ॾियो आहे तुंहिंजी अखि थिड़े पई
केॾी महिल चए थो नांग आहे, केॾी महिल चए थो नोड़ी आहे, केॾी महिल चए थो कमांदो त छोॾो आहे, केॾी महिल चए थो रमू आहे, केॾी महिल चए थो न खंबू आहे, केॾी महिल चए थो जुमू आहे, तुंहिंजी अखि थिड़े पई। हाणे अल्लाह जी फरमायो क़ुर में, जॾहिं हबीब किबरा मोहम्मद मुस्तफ़ा रब जे साम्हूं अची बीठो आहे, जीअं तूं सिज में निहारे अखियूं बंदि कंदो ई, फरमाई रसूल न अखियूं बंदि कयूं, न अखियूं थेड़ई, न रसूल जी अखि मुबारक ग़लति ॾिठो। जेका रब जे ज़ात जी हस्ती मोहम्मद जे अखि में हुई, उहा ई रब जी हस्ती मोहम्मद मुस्तफ़ा जे दिलि में हुई। मा कज़बल फुआद मा रआ, जेका शइ दिलि में हुई उहा अखि में हुई। जीअं तूं सिज में निहारे अखि पूरे छॾींदो ई, कसम आहे ख़ुदा जो मोहम्मद मुस्तफ़ा अखि खे पूरो कोन, जीअं रसूल जूं अखियूं मुबारक ख़ुदा जे ज़ात में टिक ॿधी बीठियूं, तीअं ज़ियारत मां ढो करे पोइ वापसि मोटियूं।